कश्मीर पुलिस पारां गौसपुर वारे इलाइक़े मां लाड़काणे वासी मुगवी खे बाज़ियाब कराइण जी दावा। मुगवी अब्दुल हादी खे 2 महीना अॻु लाड़काणे जे मीराणी मोहल्ले मां अगवा करे बाज़ियाबी लाइ 30 लाख रुपया भुंग तलब कयो वियो। कश्मीर पुलिस गौसपुर वारे इलाइक़े में कार्रवाई कंदे लाड़काणे जे मीराणी मोहल्ले मां 2 महीना अॻु अगवा थियल नौजवान अब्दुल हादी पुट बख्शल मीराणी खे बाज़ियाब कराइण जी दावा कई आहे। पुलिस मूजिबि नौजवान अब्दुल हादी खे 2 महीना अॻु अगवा करे संदसि बाज़ियाबी लाइ वारसनि खां 30 लाख रुपया भुंग तलब कयो वियो। जंहिं बाद कश्मीर पुलिस गौसपुर वारे इलाइक़े में कार्रवाई कंदे मुगवी अब्दुल हादी खे धाड़ेलनि जे चंबे मां बाज़ियाब कराए वरितो आहे। इंतहाई अहम ख़बर खां तव्हांखे आगाह कंदा हलूं त कश्मीर पुलिस गौसपुर वारे इलाइक़े में कार्रवाई कंदे लाड़काणे जे मीराणी मोहल्ले मां 2 महीना अॻु अगवा थियल नौजवान अब्दुल हादी पुट बख्शल मीराणी खे बाज़ियाब कराइण जी दावा कई आहे। पुलिस मूजिबि धाड़ेलनि पारां नौजवान अब्दुल हादी खे अगवा करण बाद संदसि बाज़ियाबी लाइ वारसनि खां 30 लाख रुपया भुंग तलब कयो वियो हो। जंहिं बाद पुलिस कार्रवाई कंदे नौजवान खे धाड़ेलनि जे चंबे मां बाज़ियाब कराए वरितो आहे। जॾहिं त वाक़िए बाबति गौसपुर थाणे ते FIR पिणु दाख़िल थियल हुई। इंतहाई अहम ख़बर खां तव्हांखे आगाह कंदा हलूं त कश्मीर पुलिस गौसपुर वारे इलाइक़े में कार्रवाई कंदे लाड़काणे जे मीराणी मोहल्ले मां 2 महीना अॻु अगवा थियल नौजवान अब्दुल हादी पुट बख्शल मीराणी खे बाज़ियाब कराइण जी दावा कई आहे। पुलिस मूजिबि नौजवान अब्दुल हादी खे 2 महीना अॻु अगवा करे संदसि बाज़ियाबी लाइ वारसनि खां 30 लाख रुपया भुंग तलब कयो वियो हो। जंहिं बाद कश्मीर पुलिस गौसपुर वारे इलाइक़े में कार्रवाई कंदे मुगवी अब्दुल हादी खे धाड़ेलनि जे चंबे मां बाज़ियाब कराए वरितो आहे।